हबीबन जो पारो आ विसारे न सघंदो अहिड़ो मदीने में प्यारो आ। हिन मजमे में जेके दोस्त उम्रे ते या हज ते विया आहिनि, जिन हरमैन शरीफ़नि जी ज़ियारत कई आहे, उहे हथ त मथे खणनि। जिन हज या उमरो कयो आहे, हाँ एॾो अल्लाह ताला सभिनी खे हरमैन शरीफ़नि जी ज़ियारत नसीब फरमाए। हज़रत साईं मौलाना मक्की साहब मुहम्मद मक्की, मक्के पाक में पुराने वक्त खां वठी कुरान मजीद जो दर्स ॾींदड़ मौलाना मक्की साहब, उन्हें के कंहिं चिट्ठी लिखे करे थोड़ो तवज्जो कयो पुट, इहो ॻाल्हाइण खे छॾियो। अबा हिकिड़ो थे अल्लाह जो महिमान, मौलाना उन्हनि खे चयो त हेॾां ईंदड़नि ते तव्हांखे एतिराज़ छो आहे? जे मिसकीननि जो ख़्यालु त भला तव्हां केतिरो कयो आहे? ॾींहं में सिगरेट केतिरा छिकींदा आहियो? कॾहिं ईअं चयो अथव त इहे बसि पाकेट बचाए करे कंहिं मिसकीन खे इन जो को अटड़ो वठी ॾियां, का चांहि जी पती वठी ॾियां, या को लूणु वठी ॾियां? तव्हां कंहिंजे लाइ न सोचो था, चाहियूं केतिरियूं ॾींहं में पीअंदा आहियो, भला कुझु घटाए मिसकीननि खे ॾियां इहे पैसा। बाक़ी जेको हरमैन जो सफ़र थो करे तव्हां उन ते एतिरा। मौलाना फरमाए त हिते बि खोड़ ग़रीबनि तव्हां ईंदा हो त हितां वारनि जो बि माना गुज़रान थींदो आहे। के फुटपाथ ते वेही करे कपिड़ो विकिणंदा आहिनि, को मुख़्तलिफ़ शयूं विकिणंदा आहिनि, माण्हू मिसकिन माण्हू उन्हनि खां ख़रीद कंदा हो, इहा बि मिसकिननि जी मदद आहे। इहो बि हिकिड़ो वापार जो क़िस्म आहे। ॿुधो नथा ने वाह उहा भाउ सभई पंहिंजे पंहिंजे ख़्यालनि में आयो। पोइ या त वरी मां ॿ को दुआ घुरियईं, माण्हुनि खे बैतुल्लाह जे लाइ सॾु कई। पोइ जिन जेतिरा दफ़ा लब्बैक 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 चयो, जेतिरा दफ़ा चई ओतिरा दफ़ा अल्लाह ताला हयातीअ में हुनखे हेॾे आणींदो। जंहिं जेतिरा दफ़ा इब्राहिम अलैहिस्सलाम जे सॾ ते लब्बैक चयो, छो त उहो सॾु अहिड़ो हो जो पूरी काइनात ताईं अल्लाह ताला उन आवाज़ खे पुॼायो। किताबनि जे अंदरि ईंदो आहे त आलम अरवाह में जेके रूह अञा ताईं पोइ ते ईंदा महफ़ूज़न रूह, उन्हनि ताईं बि आवाज़ पहुतो। अमड़ियुनि जे पेट में जेके ॿार आहे उन्हनि ताईं बि उहो आवाज़ पहुतो बैतुल्लाह जी इज़त हज जे लाइ। जिन लब्बैक लब्बैक जो जवाबु ॾिनो अल्लाह ताला उन्हनि खे ओॾे घुराईंदो। हाणे हीअं चइजे त भला हेॾे ॻोठ मां अञा त हेॾे मजमे मां कंहिं लब्बैक चइबो न चई आहे, हा जो कंहिं बि हथु न खयो, हिकिड़े हिकिड़े जुनड़े हथु खयो त मां वियल आहियां। अलाह खां दुआ आहे त अल्लाह ताला सभिनी खे तौफ़ीक़ ॾींदो त वेंदव। ॿिया कम अधूरा बि छॾे करे एॾों जी ज़ियारत करे अचो, ॾाढो लुत्फ़ आहे। बैतुल्लाह ते नज़र थी पवे त पूरी ज़िंदगीअ जा ॾुख ख़तमु थी था वञनि। रोज़े रसूल ते नज़र थी पए त हियाऊं ठरी थो पए। त जंहिं हस्तीअ जे लाइ अल्लाह ताला काइनात बणाई उन हस्तीअ जो रोज़ो तर इहो आहे। बहरहाल मां खे ज़रूरु ईअं चवंदुसि त तव्हां वञो, ज़रूरु वञो। हिकिड़ो त ॿुधूं था, हिकिड़ो वञण में वॾो मज़ो आहे। वञण खां पोइ तव्हांखे ॻाल्हि यादि ईंदी त जेके ॿुधंदा हुआसीं उहो मको मदीनो वाह इहो मको मदीनो आहे। बहरहाल मां हाणे खणी चवां त थो, पर तव्हांखे उहा लज़त न ईंदी, छो त तव्हां ॾिठल न आहे न। जॾहिं ॾिसंदव पोइ लज़त वधीक ईंदी। हाणे बि ओॾो जो पांधीड़ा आहियूं, सभई इरादो कयो त अल्लाह ताला चई ॾिठो जंहिं बि डोरे हे कर हबीबन जो पारो आ विसारे न सघंदो अहिड़ो मदीने में प्यारो आ। विसारे न सघंदो अहिड़ो मदीने में प्यारो आ। ॾिठो जंहिं बि डोरे हे कर हबीबन जो पारो आ विसारे न सघंदो अहिड़ो मदीने में प्यारो आ। विसारे न सघंदो अहिड़ो मदीने में प्यारो आ। जेको ॾिसंदो अज़ ख़ुदि चवंदो मुल्क लॻे थो अबाणो, छो त मदीने शहर में आहे राणनि जो बि राणो। जेको
जेको ॾिसंदो अज़ ख़ुदि चवंदो मुल्क लॻे थो अबाणो छो त मदीने शहर में आहे राणनि जो बि राणो मुक़द्दस शहर में मिलंदो दिलनि खे करार आ विसारे न सघंदो अहिड़ो मदीने में प्यार आ ॾिठो जंहिं बि ॾोरे हे कर हबीबन जो पार आ विसारे न सघंदो अहिड़ो मदीने में प्यार आ जेॾी ख़लक़त एॾी बरकत खोट न कंहिं शइ जी आ धेड़ो झगड़ो शोर न कोई प्यार भरी धरती आ जेॾी ख़लक़त एॾी बरकत खोट न कंहिं शइ जी आ धेड़ो झगड़ो शोर न कोई प्यार भरी धरती आ मदीने जो अक्सर माण्हू वॾो कुर्बदार आ विसारे न सघंदो अहिड़ो मदीने में प्यार आ ॾिठो जंहिं बि ॾोरे हे कर हबीबन जो पार आ विसारे न सघंदो अहिड़ो मदीने में प्यार आ सोहणे रसूल जो रोज़ो अतहर दिलड़ियूं ठारे विझे थो जेको ॾिसे थो ख़ुशि थी पवे थो मुर्की दुरूद पढ़े थो सोहणे रसूल जो रोज़ो अतहर दिलड़ियूं ठारे विझे थो जेको ॾिसे थो ख़ुशि थी पवे थो मुर्की दुरूद पढ़े थो जेको ॾिसे थो ख़ुशि थी पवे थो मुर्की दुरूद पढ़े थो ॾिसण खां पोइ थींदो ॿीहर वञण लाइ तयार आ ॾिसण खां पोइ थींदो ॿीहर वञण लाइ तयार आ विसारे न सघंदो अहिड़ो मदीने में प्यार आ ॾिठो जंहिं बि ॾोरे हे कर हबीबन जो पार आ जंहिं हिकिड़ो दफ़ो ॾिठो वरी न भुलंदो अल्लाह को दुआ है अल्लाह ताला मां त बार बार दुआ थो कयां त अल्लाह ताला सभिनी खे ज़ियारत नसीब फरमाए आमीन मूंखे यादि आहे मां पहिरियों दफ़ो वियो हुउमि 1980 में कॾहिं 1980 में पहिरियों दफ़ो ॿियो दफ़ो 99 टियों दफ़ो 91 चौथों दफ़ो 2000 पंजों दफ़ो 2001 वरी ॿिए साल ते न वियुमि बाक़ी उन खां पोइ अल्लाह ताला हर साल पंहिंजो फज़ल फरमाईंदो आहे हींअर बि अल्हम्दुलिल्लाह इज़हार नेमत 11 नवंबर ते टिकट कटी पई आहे रब में उमेद आहे त इंशाअल्लाह नसीब फरमाईंदो बस इहो अल्लाह जो कुर्ब आहे कीअं थियो आहे मूंखे पाण खे सम्झ में न ईंदो आहे या उन रब जी करम नवाज़ी मां अमीर न आहियां को वॾो ज़िमीदार वॾे पैसे जो मालिक न आहियां बस रब जो फज़ल आहे एॾो फज़ल आहे मां पंहिंजी अखियुनि सां फज़ल रब जो करम नवाज़ियूं ॾिसां न नौकरी न ज़िमेदारी कीअं थो हलां उहो पंहिंजो फज़ल थो करे अखियुनि सां ॾेखारियो अथई ज़िंदगीअ में ॾेखारियो अथई ॾसियां थो नी हर साल वरी मथे साल जी टिकट पई आहे हिन वियो न आहियां मथे साल जी टिकट पई आहे अल्लाह जी महिरबानी रब ॾे थो कीअं थो मिले इहो पंहिंजी करम नवाज़ी रस्तो इहो वठरायो अथई इन रस्ते में खोड़ मूंसां भलायूं नसीब थियूं आहिनि अॻिते बि अल्लाह खे पारा ता चल मूंखे इस्तक़ामत ॾे पैसो हर कंहिंखे वणंदो आहे पैसो माण्हूअ जे लाइ वॾी मजबूरी आहे पर पैसे जे कढ लॻण इहा बेकार आदत आहे अल्लाह इन को बचाए पैसो असांजे कढ आहे अल्हम्दुलिल्लाह पैसो असांजे कढ आहे अल्लाह खां उमेद आहे त इंशाअल्लाह ईअं रहंदो असां पैसे जे कढ न भला मां कंहिंखे चयो आहे त मूंखे पैसा ॾियो हाणे कंहिंखे चयुमि मां जी त इहा आदत रही आहे त केरु ऐलान कंदो आहे त बाबा हाजी साहिबु आयो आहे ऐं हिमत कयो ॾिसूं तव्हां बि त मां उन महिल रोकींदो आहियां त हाणे हिकिड़ो माण्हू बि पैसनि जे लाइ उथंदो त मां मौलूद बंदि कंदुमि अल्लाह सां एतिरी बि हिमत ॾिनी आहे कीअं थो मिले कीअं थो हलां इहो उनजी करम नवाज़ी रस्तो कहिड़ो वठरायो अथई उन रस्ते में मूंखे भलायूं मिलियूं आहिनि नंढड़े खां वठी तव्हां केतिरा ॼायल बि न हूंदा 1970 खां वठी वॾड़नि ॾिठो हूंदो बुज़ुर्गनि सालिहनि दुआऊं कयूं हज़रत हाफ़िज़ महमूद असद रहमतुल्लाह अलैह अल्लाह ताला उनजे क़बर जे मथां किरोड़ा रहम जा मींहं नाज़िल फरमाए
1970 वारी इलेक्शन में हज़रत साईं ओड़े असांजे खैरपुर में मौलाना बदरुद्दीन फुलपोटो अल्लाह ताला उनजे क़ब्र जे मथां बि करोड़ा रहमत जा मीन नाज़िल फरमाए। इलेक्शन में बीठल आहे त हज़रत हाफ़िज़ महमूद असद रहमतुल्लाह अलैह हज़रत साईं अब्दुल समद मुद्दज़िल आली जन जा वालिद बुज़ुर्गार हज़रत साईं हाफ़िज़ साहब जिन ॾिठा हूंदा उन्हनि खे ख़बर हूंदी। साईं जन उते हूंदा पोइ मां साईं जन जे आॾो बि शेर चवंदो हुउमि। हिकिड़ो दफ़ो मूंखे यादि आहे त साईं जन जसीम बि हुया। मां हिकिड़ो शेर चवां पियो, साईं जन रोअनि पिया, रोअण सां पर एतिरो रोअनि पिया जो पूरो जिस्म साईं जन जो लुॾे पियो। पोइ मां त ईअं चवां थो त भला पंहिंजे मुंहं सां का दुआ त कई हूंदी। हज़रत साईं ॿेर वारनि हिकिड़े हंधि मां शेर चई पियो, हे ज़ारे नेमत ॾसियां थो तव्हांखे। हज़रत साईं ॿेर वारनि मां ईअं शेर ॻायां पियो, ॾखिण मुंहिंजो मोह साईं जन होॾो दाख़िल थिया, मां वरी पासो ॾेई करे निकितुमि, बसि कयुमि शेर। मां जेॾी महिल ओॾे जुतियुनि वारी जाइ ते पहुतुमि, साईं जन स्टेज ते पहुता, साईं ॿेर वारनि चयो त पुटु इमदादुल्ला कारियो, लौड ते मूंखे सर कयो, इमदादुल्ला सर कयो, साईं था सॾनि। मां सोचियुमि त का ग़लती थी हूंदी, साईं जन वॾा आहिनि, मूंखे का इस्लाह कंदा के लफ़्ज़ ग़लति चया हूंदमि, छो त इंसान आहे, इंसान ग़लतियूं थी वेंदियूं आहिनि। हाणे मां उतां अचां थो, ओ हीअं स्टेज हुई मस्जिद जे माना ॾखिणे पासे ॾांहुं, मुंहुं उतर कयूं बीठा हुआसीं, मस्जिद जो दरवाज़ो हेॾां हुयो उतरे पासे ॾांहुं। साईं जन मां अचां थो पर मुंहिंजूं ॼंघूं मां सां पूरो साथ न पइजनि, त हाणे माण्हुनि जे मुंहं ते इस्लाह थींदो, अलाए साईं दड़के सां इस्लाह कंदा, अलाए प्यार सां कुझु सम्झाईंदा, आख़िर मूंखे सॾु छो करायो, मोटायो छो, चइबो त का मूंखां ग़लती थी आहे। मां ईअं थिड़ंदो थिड़ंदो माण्हुनि ते टेकू ॾींदो, साईं जन वटि आयुमि, अचे मिलियुमि त मूंखे चऊं पुटु इहो मौलूद वरी ॿीहर ॿुधायो, हा न। कॾहिं कॾहिं के दोस्त ईअं चई ॾींदा आहिनि त मौलूदनि में सवाबु कोन्हे। हाणे त ॿ टे सुवारा हिकिड़ा ॼाणी वाणी कढ निकिरी पिया आहिनि, हर तक़रीर में ॻाल्हाईंदा आहिनि त वरी मौलूदनि में सवाबु कोन्हे, मौलूदनि में सवाबु कोन्हे। हाणे जेकर सवाबु हुजे त वॾनि जे क़बर ते वञी करे चवरायो मौलूद, 3 दफ़ा कुल पढ़ंदो, बाबा क़ुर मजीद जे मुक़ाबले में त मौलूद कोन्हे को, मौलूद हिकिड़ी पंहिंजी शइ आहे। बहरहाल उहे ईअं ॼाणी वाणी, वरी इन्हनि ते कावड़ त माण्हू पैसा था ॾियो उन्हनि खे, अड़े उहे वॾा वॾा ज़िमीदार आहिनि, हीअं आहिनि, उन्हनि खे पैसा न ॾियो, माना मूंखे ॾियो उन्हनि खे न ॾियो, माना ईअं अहिड़ा खोड़ अहिड़ा निकिरी पिया आहिनि। अलाह सां दुआ आहे त अलाह ताला उन्हनि खे बि हिदायत ॾे, असांखे बि हिदायत ॾे। बहरहाल मां कंहिंखे चवंदो न आहियां, केरु ॾींदो त मां सम्झां थो छो थो ॾे, कहिड़ी ॻाल्हि उनखे वणे थी जो ॾे थो, भला पैसा त ॾाढा ॾुखिया आहिनि, ॾाढा ॾियणो ॾुखिया आहिनि, पर जंहिं शख़्सियत जी जंहिंजी तारीफ़ कई थी वञे उहो मोमिननि खे ॿारनि खे एॾो प्यारो आहे जो पंहिंजी पैसो त क़ुर्बान करनि था, जान क़ुर्बान करण लाइ तयारु आहिनि, हा न। अलाह खां दुआ आहे त अलाह ताला सभिनी खे मुस्तफ़ा सां सही नमूने सां प्यार ॾे। मां मदीने पाक खे पे ॻायमि, छा चयमि, चई सोहणे रसूल जो रोज़ो अतहर दिलड़ियूं ठारे विझे थो, जेको ॾिसे थो ख़ुशि थी पवे थो, मुर्की दुरूद पढ़े थो। सोहणे रसूल जो रोज़ो अतहर दिलड़ियूं ठारे विझे थो, जेको ॾिसे थो ख़ुशि थी पवे थो, मुर्की दुरूद पढ़े थो। ॾिसण खां पोइ थींदो ॿीहर वञण लाइ तयारु आहे, विसारे न सघंदो अहिड़ो मदीने में प्यारो आहे। ॾिठो जंहिं बि ॾोरे कर हबीबनि जो पारो आहे, विसारे न सघंदो अहिड़ो मदीने में प्यारो आहे। जेके मदीने शहर में तोड़े मज़दूरी भी कनि था, दुनिया जे शाहनि खां वधे वधे ख़ुशि से माण्हू रहनि था, दुनिया जे शाहनि खां वधे वधे ख़ुशि से माण्हू रहनि था। गमी का बि नाहे हितड़े ख़ुशी बार बार आ, विसारे न सघंदो अहिड़ो मदीने में प्यारो आ। ॾिठो जंहिं बि ॾोरे कर हबीबनि जो पारो आ, विसारे न सघंदो अहिड़ो मदीने में प्यारो आ। शहज़ादा मीराणी प्यारो महबूबन जो हरम आ, रहमत पई शब रोज़ वसे थी रब जो तंहिं ते करम आ, रहमत पई शब रोज़ वसे थी रब जो तंहिं ते करम आ। सुठो ख़ूबसूरत हर हिकु हरम जो मीनार आ, विसारे न सघंदो अहिड़ो मदीने में प्यारो आ। ॾिठो जंहिं बि ॾोरे कर हबीबनि जो पारो आ, विसारे न सघंदो अहिड़ो मदीने में प्यारो आ।